नाज़िन मदेजी मामा खे अहम ख़बर ॿुधायूं। कचे जे इलाइक़े ॻोठ मोर जे वांढ में नौजवान बोड जे पाणी में बुॾी फौत थी वियो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान सफ़र जुणेजो जो लाश पाणी मां कढी वरितो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं मदेजी मां, जिथे कचे जे इलाइक़े ॻोठ मोर जे वांढ में नौजवान बोड जे पाणी में बुॾी फौत थी वियो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान सफ़र जुणेजो जो लाश पाणीअ मां कढी वरितो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं मदेजी जे कचे वारे इलाइक़े मोर जे वांढ में नौजवान बोड जे पाणी में बुॾी फौत थी वियो आहे। मदेजी जे कचे वारे इलाइक़े में मोर जे वांढ में नौजवान बोड जे पाणी में बुॾी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान सफ़र जुणेजो जो लाश पाणीअ मां कढी वरितो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल हकीम सहतो। जी अब्दुल हकीम, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मदेजी कचे वारे इलाइक़े ॻोठ मोर जी वांढ वासी नौजवान सफ़र पुटो अख्तियार जुणेजो बोड जो जेको बिठल पाणी आहे उन में फौत थी वियो आहे। घना जे रन बाद ॻोठाणनि हिमत करे लाश ॿाहिरि कढी वरितो आहे। उन मौक़े ते वारसनि ॿुधायो त नौजवान में जे नंढनि फरनि खे पाणीअ मां ॿाहिरि कढी रहियो हो त गहरे पाणी में हलियो, जिते हू ॿुॾी फौत थी वियो आहे। होॾां नौजवान जो लाश घर पहुचण ते ॻोठ में कोहराम मची वियो आहे। ठीकु आहे अब्दुल हकीम, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।